मेयर तालके जे ॻोठ ईसा ख़ान मयसर जे रहवासियुनि गदा हुसैन मयसर, गुलाम हुसैन मयसर, फिदा हुसैन मयसर ऐं ज़मीर हुसैन मयसर बाड्रा प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दायो आहे त ॻोठ ईसा ख़ान मयसर भरिसां खंडे रोड लॻ दे ककोल केनाल में असांजी ज़रई ज़मीन सर्वे नंबर 550 वाक़ियो आहे ऐं उन जे भरिसां रोड जे ॿिए तरफ़ एडवोकेट नजीबुर रहमान मयसर जी ज़रई ज़मीन सर्वे नंबर 518 वाक़ियो आहे जेका एडवोकेट नजीब रहमान मयसर जे ई कब्ज़े हेठि आहे, पर हू मुख़्तलिफ़ हरबा हलाए असां मथां सर्वे नंबर 518 मथां क़ाबिज़ करण जा इल्ज़ाम मड़े मेयर जे कोर्टुनि में बिला वजह कूड़ा केस दाख़िल कराए तंग करे रहियो आहे। हिननि चयो त एडवोकेट नजीब रहमान मयसर कॾहिं असांजे मथां कब्ज़े जा इल्ज़ाम मणी रहियो आहे त वरी कॾहिं चवे थो त मुंहिंजी सर्वे नंबर 518 जो कुझु हिसो रोड जे हुन पार अव्हां जे सर्वे नंबर 550 में आहे। उन करे पंहिंजे ज़रई ज़मीन मां मूंखे हिसो ॾियो जेका सरासर असां ग़रीबनि सां नाइंसाफ़ी ऐं ॾाढ मुड़सी आहे। हुननि चयो त नजीब रहमान मयसर वकालत जी डिग्री हुअण जो नाजाइज़ फ़ाइदो वठी मुख़्तलिफ़ कोर्टनि में असां मथां कूड़ा केस मणी रहियो आहे त ॿिए तरफ़ संदसि हिकु भाउ अदीब रहमान मयसर जेको पुलिस एहलकार आहे उहो पिणु पंहिंजी वर्दी जो नाजाइज़ फ़ाइदो वठी असांखे बेगुनाह गिरफ़्तार करे रहियो आहे ऐं पंहिंजी वर्दी सां ख़ौफ़ ऐं हिरास फैलाए रहियो आहे, जंहिंजे नतीजे में असांजो ॻोठ ईसा ख़ान मयसर असां लाइ नो गो एरिया बणिजी वियो आहे ऐं असांजो जीअण जंजाल थी वियो आहे। हुननि ॿुधायो त असां जेकॾहिं पाण सां थींदड़ अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ु मेयर या आसपास जे कंहिं ॿिए शहर में सहाफ़ी भाइरनि या नेक मर्दनि खे दांह ॾियूं था त हू ॿई भाइर वेतर असां मथां मशे थी पवनि था ऐं असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि ॿुधायो त एडवोकेट नजीब रहमान मयसर ऐं संदसि पुलिस वारो भाउ अदीब रहमान मयसर बाअसर ऐं ॾाढा मुड़ुस आहिनि। असल में उहे असांजे सर्वे नंबर ते कब्ज़ो करणु चाहिनि था, उन करे असांखे अहिड़ी तरह धमकियूं ॾेई असांखे तंग करे रहिया आहिनि। उन्हनि मां हाणे असांखे जान जो ख़तरो वधी वियो आहे ऐं सख़्तु परेशानी जो शिकार आहियूं। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट, वज़ीर आला सिंध, रेवेन्यू डिपार्टमेंट जे आला ऑफिसरनि ऐं वसवारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त असांजे ज़रई ज़मीनुनि जी ॿीहर माप करे हदबंदियूं मुक़ररु करे एडवोकेट ऐं पुलिस वारे भाउ जे ज़ुल्म खां बचायो वञे। ॿिन्ही भाइरनि तरफ़ां मिलंदड़ मोतमार धमकियुनि जो फौरी नोटिस वठी उन्हनि ख़िलाफ़ु क़ानूनी क़दम खणी असांखे जानी ऐं माली तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वाहिद सिंधी, सिंध सोशल न्यूज़, बाड्रे।